नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे मीरपुर माथेले में ख़बर ॾींदा हलूं त मीरपुर माथेले लॻ डेरकी में रैली कढी वई है। बैरिया टाउन जी गैर कानूनी ॻोठनि मथां तशद्दुद ऐं क़दीमी सिंधी वसदियुनि खे मसमार करण वारे अमल ख़िलाफ़ सिंधी अदबी संगत डेरकी शाख ऐं सिंध तरक़ी पसंद पार्टी जे कारकुननि जो डेरकी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो। बैरिया टाउन इंतज़ामिया सिंध हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी SDP जे मरकज़ी वाइस चेयरमैन जाम अब्दुल फतेह समेजो, SUP जे मरकज़ी अॻवान हातिन खान शर ऐं सिंधी अदबी संगत ज़िले जे जनरल सेक्रेटरी फिदा मलिक कई। इन मौक़े ते अॻवान जो चवणु हो त बैरिया टाउन जी इंतज़ामिया सिंधी माण्हुनि सां दादागिरी करे पई। असां हिन सां गॾोगॾु सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे फ़ैसिले जी भञकड़ी पिणु कई पई वञे। पुलिस जी मदद सां धरती धड़नि खे पंहिंजी धरती खसे बेघर कयो पियो वञे, जेको सरासरी ॾाढ आहे। सिंध हुकूमत मलिक रियाज़ जे ॾोकड़नि अॻियां बेवस बणियल आहे। इन करे सिंध हुकूमत में का बि उम्मीद न आहे। आला अदालतूं नोटिस वठी हज़ारे सिंधी ॻोठाण के दरबदर थियण खां बचायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।